रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। ब्रेक खां अॻु में असां लाड़काने में बदमनी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितोसीं पे। हाणे हलंदासीं कशमूर कंदकोट ज़िले, जिते अॻु में ई धाड़ेलनि तरफ़ां आम माण्हुनि जो जीअण जंजाल कयो वियो हो। रोज़ कचे जा धाड़ेल को न को माण्हू अगवा करे वेंदा हुआ ऐं उन्हनि जूं वीडियोज़ जारी कयूं वेंदियूं हुयूं, ख़ौफ़राज़ पकड़ियो वेंदो हो। पर काल्ह कंदकोट ज़िले जे ए सेक्शन थाणे जी हद शाली वारे इलाइक़े में हिकु सिंध जे हिकु बाशऊर शहरी खे, हिकु तालीमदान खे क़बाइली तकरार जे वर चाढ़े खेसि बेदर्दी सां क़तलु कयो वियो। प्रोफेसर अजमल सावंत, जेको सखर खां पंहिंजे ॻोठ कंदकोट आयल हो, खेसि बेदर्दी सां क़तलु कयो वियो। चयो पियो वञे त सुंदराणी बिरादरी जे हथियार बंदनि खेसि क़तलु करे छॾियो आहे ऐं पुराणे तकरार जे वर चाढ़े खांसि संदसि हयाती खसी वई। कशमूर कंदकोट ज़िले में ही अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं बिगड़जी रही आहे। हिकु तरफ़ कचे जे धाड़ेलनि आम माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए रखियो आहे, त ॿिए तरफ़ क़बाइली तकरार ज़ोर वठी रहिया आहिनि। प्रोफेसर अजमल सावंत जो जेको क़त्ल जो वाक़ियो कीअं पेश आयो, उन खां पोइ पुलिस छा पई करे, हिन तकरार जो बैकग्राउंड छा आहे, इन हवाले सां असांखे आगाह कंदो असांजो कशमूर कंदकोट ज़िले जो रिपोर्टर पीर बख्श बंगवार। इरफान साहब, ज़िले कशमूर कंदकोट में क़बाइली झेड़ा हुन केतिरनि सालनि खां हलंदड़ आहिनि, जंहिंमें सवन जे तादाद में हितां जेको आहे क़बाइली झेड़नि में माण्हू क़तल थी चुका आहिनि। ऐं ताज़ो सावंत ऐं सुंदराणी जी तकरार में प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत खे जेको आहे त सुंदराणी बिरादरी जी हथियारबंद कंदकोट ए सेक्शन थाणे जी हद में क़तल करे आसानी सां फ़रार थी विया। ऐं उनजी एॾी वॾी दिदा दिलेरी आहे, जेको उन शख़्स खे क़तल करण खां पोइ वञी करे पंहिंजे इलाइक़े में वञी करे उते फायरिंग करे ख़ुशी मां जेको आहे त हवाई फायरिंग करे उनमें ख़ुशी जो इज़हार कयो आहे। त ज़िले कशमूर कंदकोट में जेके हलंदड़ क़बाइली झेड़ा आहिनि, हिन वक़्तु केतिरनि ई बिरादरियुनि में जेको आहे उहे झेड़ा हलंदड़ आहिनि। असुल जो वजह इहो आहे त जेके बि हिते माण्हू क़बाइली झेड़नि में क़तल थियनि था, उन्हनि जा असुल जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार नथा थियनि। उन जे करे ई जेको आहे त हिते क़बाइली झेड़ा जेको आहे अञा वधीक थी वञनि था। ऐं हितां जा जेके सरदार आहिनि, जेकॾहिं सरदार कोशिशि कनि, हितां जा जेके सरदार जेकॾहिं चाहिनि, त मां सम्झां थो जेके बि हितां जा हलंदड़ क़बाइली झेड़ा आहिनि, उन मां अधु जेको आहे त उन सरदारनि जे चवण ते उहे हल थी सघनि था। बक़ाया जेके अधु झेड़ा आहिनि, उहे जेसीं ताईं उहे जेके धुरियूं आहिनि, धुरियूं पाण जेसीं ताईं थकिजी न पवंदा, तेसीं ताईं जेको आहे त उहे झेड़ा हलंदा रहंदा। जी नाज़रीन, असां सिंध में अमन अमान जी बिगड़ियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो। हाणे महांगाई कीअं आम माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए रखियो आहे, इन जो जाइज़ो वठूं था। हलूं था टंडो अलायार। तव्हांखे ॿुधायूं त टंडो अलायार ज़िले जे वापारियुनि खे पिणु अवाम खे फुरण लुटण जी ॼण त खुलियल छूट मिलियल आहे। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में मुनाफ़े ख़ोर वापारियुनि अवाम जो जीअण जंजाल बणाए रखियो आहे। फ्रूट हुजे, राशन हुजे, भाॼी हुजे, गोश्त हुजे, हर शइ जा अघ चोट चाढ़िया विया आहिनि, पर इंतिज़ामिया रुॻो ठलियूं दावूं करण में पूरी आहे। टंडे अलायार में छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो। जी बिल्कुलु इरफान साहब, महांगाई जेको आहे हिन वक़्तु समूरी सिंध जो लाइ अहम मसइलो बणिजी वियो आहे। जिते महांगाई जेको आहे सॼी सिंध खे मुतासिर कयो आहे, उते टंडो अलायार जो ग़रीब ऐं पीड़ियल तबिके जो माण्हू आहे, तमामु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त रोज़ानी ॾियारी ते कमु कंदड़ जेकी मज़दूर आहिनि, उहो हिन वक़्तु पंहिंजे फैमिलीअ खे, पंहिंजे औलाद खे जेको आहे ॿ वेला बि नथो खाराए सघे। ऐं त ॿुधायां त हींअर रमज़ान शरीफ़ जो बाबरकत महीनो हलंदड़ आहे, पर इफ़्तारी ऐं सहरी करण लाइ बि ग़रीब माण्हू परेशान आहे। असां ॿुधायां त टंडो अलायार उहो ज़िलो आहे जेको ज़राअती हवाले सां पूरी सिंध में मशहूरु आहे ऐं तमामु घणो जेको रेवेन्यू ॾींदड़ जेका जनरेट थिए थो, रेवेन्यू जनरेट थिए थो, उहो टंडो अलायार ज़िले मां थिए थो। पर सभ खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ ऐं मैदनी वसीलनि खां मालामाल हुजण बावजूदि जेको आहे हिते जो माण्हू जेको आहे तमामु सख़्तु परेशान आहे। हिते जो नौजवान जेको आहे वॾे तइदाद में जेको नौजवान पढ़ियो लिखियो जेको नौजवान आहे, उहो बेरोज़गार वेठल आहे। पर बेरोज़गारी सबबु ऐं महांगाई सबबु जेको आहे हिते जो माण्हू जेको आहे हिन वक़्तु तमामु सख़्तु जेको आहे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इरफान साहब, टंडो अलायार उहो वाहिद ज़िलो आहे जिते 3 शुगर मिलूं जेको आहे हिन वक़्तु टंडे अलायार में हली रहियूं आहिनि। जॾहिं त शुगर मिलनि खां अलावा जो मैदनी वसीलनि खां मालामाल हुजण करे हिते तमामु वॾे तइदाद में जेको गैस ऐं तेल जेको निकिरे थो, पर तेल ऐं गैस निकिरण जे बावजूदि करोड़े रुपया रॉयल्टी मिलण जे बावजूदि जेको आहे ग़रीब माण्हुनि खे अॼु ताईं को बि रिलीफ न मिली सघियो आहे। ऐं हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ जे महीने में जिते बचति बाज़ारूं लॻाए वियूं आहिनि, उते जेकी आहे बाज़ार में जेको आहे मुनाफ़ा खोरी जेका तमामु घणी थी रही आहे।
ऐं मुनाफ़ाखोरी सबबु जेको आहे ग़रीब माण्हू जेको इफ़्तारी बि नथो करे सघे। ऐं तव्हांखे ॿुधाइणो त ज़िले इंतिज़ामिया पारां रेट लिस्टूं त जारी कयूं थियूं वञनि, पर जेकी वापारी आहिनि या जेकी सब्ज़ी ऐं जेकी फ्रूट या ॿियो सामान जो रोज़मर्रा जे कमु खाइण जो शयूं आहिनि उन रेट लिस्टूं जारी कयूं थियूं वञनि, पर उन ते को बि चेक एंड बैलेंस न आहे। नाज़रीन, टनेलायर ज़िले में महांगाई कीअं चोट चढ़ियल आहे, असांजो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़ियो आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू महांगाई जे हवाले सां छा था चवनि, अचो त ॿुधूं। के शइ जी ॾिसंदा असां डपु थो थिए। असीं हाणे खाइण पीअण जे लाइ वियासीं, असांखे ईअं लॻे थो पुराणे दौर में पिया अचूं। खाद बीज जो सामान महांगो, मिर्चूं महांगियूं, फ्रूट महांगो, आवाम वञे किथां वञे साईं। महांगाई उरूज ते आहे, हर हिकु ग़रीब माण्हू को वठी कोन थो सघे। का शइ वठण खां पोइ चाहे किथे आहे लिस्ट, कंहिं वटि आहे, कंहिं वटि हिते गाॾी ते जाचो, कंहिं वटि लिस्ट आहे, को पुछण वारो कोन्हे को आहे छा न आहे। ख़ासि करे मज़दूर अवाम, मज़दूर जी 500 रुपया मज़दूरी हुई ॾियारी, कोई फ़र्क़ु कोन पियो। 500-600 मज़दूर 500 में छा वठे, अटो वठे, खंडु वठे, गेहु वठे, बीमारी जे करे या ईद अचे पई पंहिंजे बचनि लाइ कपिड़ो लटो करे। वॾो मुश्किल कमु आहे हींअर, ॾुखियो दौर पियो हले। हा, हींअर जेको महांगाई उरूज ते थी हली आहे, गवर्नमेंट रोपा वठे कोन पई, छाजे करे। असीं मज़ूरी कहिड़ी करियूं, छा वठूं, कहिड़ो सामान वठूं, हर शइ महांगाई आहे। असां ग़रीबनि जी का पूरी कोन थी थिए। उन खां पोइ बावजूदि का शइ बि कोन थी मिले सस्ती, अटो महांगो आहे, हर शइ महांगो आहे, कहिड़ी बि शइ नथा वठी सघूं। मज़ूरी असांजी आहे 300 रुपया तारीख़ सॼो ॾींहुं, ऐं असीं तारीख़ खाऊं 1000 रुपया, असांजी पूरी नथी थिए मिस्किन माण्हुनि जी। असीं ग़रीब माण्हू पूरे पई नथा सघूं। महांगाई में हाणे कहिड़ी बि शइ वठे तो 600 रुपया किलो, 500 रुपया किलो, तकरीबन ज़्यादा बढ़ गई है, दुगने से भी तिगनी हो गई है, और इस हालत में गरीब आदमी का गुजर बसर बड़ा मुश्किल होगा। बस ॻाल्हि छॾे ॾियो, गुज़ारो करियूं मुश्किल सां। ग़रीबनि जो खानो ख़राबु थी वियो आहे, ऐं तेल महांगो थी वियो आहे, अटो बि आहे, ॿियूं शयूं जेके बि शयूं दालूं वालूं हुई, ॿियूं शयूं तमामु शयूं महांगियूं थी वियूं। पाकिस्तान की तारीख में कभी ऐसा नहीं हुआ जैसा, और इनके ज़िम्मेदार पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग और ये PDM है। और ये हम आपके सामने आप सब देख रहे हो कि बाज़ारों में ये हालत होती है कि लोगों के पास ख़रीदने के लिए पैसा नहीं। तक़रीबन असां पाकिस्तानी अवाम खे महांगाई पैनू बनाए छॾियो आहे, ख़ासि करे असांजी हुकूमत आहे, हिन पैनू बनाए छॾियो आहे। ऐं ग़रीब माण्हू जेको आहे सुशान सां हर हिकु शइ जे लाइ परेशान आहे, हर हिकु शइ जे लाइ तक़रीबन परेशान आहे। हाणे जेको आहे माण्हू एॾो परेशान आहे जो मतिलबु माण्हू छा करे, ऐं गुज़ारो ॾुखियो थी पियो आहे। ऐं तव्हां जेको आहे सो गवर्नमेंट खे असांजे मतिलबु चवंदा त भई कुझु सस्ताई करे, ऐं ग़रीब आवाम पिसजी वई आहे पंहिंजे महांगाई में। गिहु नथा वठी सघूं, गिहु वठी सघूं, भाॼी नथा वठी सघूं, खीर वठी खीर नथा वठी सघूं, गंदी कपिड़ो का शइ वठी नथा सघूं, एतिरी उरूज में महांगाई थी वई आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वेंदो। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।